शिकारपुर में तव्हांखे ख़बर ॾियूं रुस्तम मोड़ वटि निंगरी घरू अणबण सबबि मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया निंगरी सवेरा घर अंदरि फाउ खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो, लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शिकारपुर में तव्हांखे ख़बर ॾियूं पिया रुस्तम मोड़ वटि निंगरी घरू अणबण सबबि मुबैना तौर आपघात करे छॾियो। निंगरी सवेरा घर अंदरि फाउ खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे, लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शिकारपुर में तव्हांखे ख़बर ॾियूं पिया रुस्तम मोड़ वटि निंगरी घरू अणबण सबबि मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। निंगरी सवेरा घर अंदरि फाउ खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे, लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। राब्तो कयो आहे शिकारपुर में रशीद ॼामड़ो सां। रशीद आगाह कजो। ओके जी रशीद आगाह कजो, छा तफ़सील आहे? निंगरी आपघात कयो आहे? जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो शिकारपुर शहर के रुस्तम मोड़ के पेश आयो है, जिते 16 वरनि जी निंगरी सवेरा धीअ नज़ीर अहमद लाशारी पान के पखे में ॾेई करे जेको फाहो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। जॾहिं त वाक़ियो जेको आहे घरू अणत बणत ॿुधायो पियो वञे ऐं जंहिं बद निंगरीअ जो लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ शिकारपुर जी सिविल अस्पताल आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाइनि बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जी ठीक है रशीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।